जो लिखण कबूल फरमा। आमीन। ओ मौला अज 17 रमजान मोमिनन जी मां उम्मुल मोमिनीन अम्मा आशा सिद्दीका जे योमे विसाल जो ॾियारो वा। अॼो के लख सलवात जो सवाब अम्मा उम्मुल मोमिनीन आशा सिद्दीका के पेश कयो से। आमीन। कुरान पाक जो खत्म पाक जो सवाब महबूबन जी बारगाह में पेश कयो से। आमीन। ओ मौला ए करीम डॉक्टर शौकत अली सियाल साईं जो अॼो को ख़ैर डॉक्टर अरसलान सियाल साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जे लो लिखण कबूल फरमा। आमीन। ओ मौला इमाम हसन मीर हुसैन जो वास्तो थिए डॉक्टर शौकत अली सियाल साईं जो तकलीफ़ूं बीमारियों इमाम सज्जाद जे सदके दूर फरमा। आमीन। डॉक्टर शौकत अली सियाल साईं के सेहत दे ऐं वॾी हयाती अता फरमा। डॉक्टर अरसलान अली साईं के क़यामत ताईं आबाद फरमा। ऐं बाबा मोहम्मद उर्स सियाल साईं के साईं जे भाइरनि सभिनी के अम्मा मिठी के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मां दिल जो गुजरियो ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। रब जेके भी डॉक्टर साईं जे दिलनि जूं जाज़ तमन्नाउनि सभई पूरियूं फरमा। डॉक्टर अरसलान अली साईं जी पक्की नौकरी थे या दुआ कबूल फरमा। डीएसपी इल्ताफ हुसैन बुर्दी साईं के साईं जे बचड़नि के नबी साईं जो वास्तो थी सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला जुमले अज जेके भी दुआ में वेठा असां सभिनी जो बेड़ो तार। साईं पंजल सियाल साईं के साईं जे बचड़नि के आबाद फरमा। साईं गुलजार अली फुलपोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। रब जेके बीमार आहिनि उन्हनि के शफा अता फरमा। बे औलादनि के औलाद अता फरमा। बेरोजगारनि के रोज़ी अता फरमा। उस्ताद अमानला सियाल साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। रब नबी सरदार जो वास्तो थी असांखे रमज़ान जा सभई रोज़ा रखण नसीब फरमा। पर जेसी जियारी कॾहिं रोज़ो कज़ा न थे अॼिया दुआ असांजी कबूल फरमा। ओ मौला महबूब जी सारी उम्मत के फिरके वारित खां बचा। सॼे पाकिस्तान में सऊदी ईरान में इराक में शाम में फलस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि हर मोमिन जे घर लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। सलवा दिया।